الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يوم لا ينفع مال ولا بنون إلا من أتى الله بقلب سليم. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: فهي كالحجارة أو أشد قسوة. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. دل جي محبت سندر الشريف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों और बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला के कलाम मुक़द्दस मां मुख्तलिफ जगहों ता कुरान पाक जो बचार आयतूं अवां जारो तिलावत कयूं अथम। अल्लाह रब्बुल जलाल इन आयतुनि जे अंदर इंसान जे दिल जे कैफियत के बयान फरमायो आ। यह कैफियत दिल जी अड़ी आ जेका अल्लाह जे ज़ात खां सवाइ कोई भी इंसान जे दिल जे राज वारी कैफियत के नथो समझी सके। पर अल्लाह ताला इंसान जी तरबियत जो कई आ त उन कैफियत के कुरान पाक जे अंदर बयान कयो आ जे इंसान पांजे उन लिखियल पांजे दिल जे हालत जो सुधारो करे सके। छा फरमाई? ये दुनिया की जिंदगी तव्हां खे ॾिनी थम, आज़ाद आहियो, जबरदस्ती असांजे तरफ खां का बि कान्हे। असांजे तरफ खां को मलाइक, को आलिम, को नबी, को वली, को गौस, को कुतुब, कोई भी तव्हां खे जबरदस्ती छिके असांजे घर में न आणींदो। आज़ाद आहियो। तव्हांजो कन ॿुधण में आज़ाद आहे, जेका शइ वणेव कन सां ॿुधो। ज़बान आज़ाद आहे, जेका शइ वणेव ज़बान सां लफ़्ज़ ॻाल्हायो। दिल तव्हांजी आज़ाद आहे, जीअं दिल चएव पंहिंजे मर्ज़ीअ ते दिल जे अंदर ख़्याल ख्वाब सजायो। हथ पेर तव्हांजा आज़ाद आहिनि, जीअं वणेव उईअं कयो। तव्हांजी मर्ज़ी, तव्हांजी कैफ़ियत आहे। पर यादि रखो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, असां वटि ईंदव, असां हिसाब वठंदासीं। असां हिसाब वठंदासीं। असां हिक हिक नेमत जो पुछाणो कंदासीं। हिकड़ी हिकड़ी शइ जेका तव्हांखे ॾिनी आहे नेमत बनाए, तव्हांजो असांजे नेमतुनि ते कोई कदुर, को अंदाज़ो, का नज़र, कोई एहसास कोन्हे।
याद रखो वक्त ईंदो असां तव्हां खां हिसाब वठंदासीं। तो अल्लाह तबारक व तआला पूरे कुरान पाक जे अंदर पंहिंजे एहतिसाब जूं क़यामत जे ॾींहं जे मंज़र जूं कुझु कैफ़ियतूं वक़्फ़े वक़्फ़े सां बयान कयूं आहिनि। हिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला फरमायो, याद रखो यौम ला यनफ़उ मालुन वला बनून। असां वटि क़यामत जे ॾींहुं जॾहिं तव्हां पहुचंदव, असां तव्हांजे चेहरे ते नज़र कोन रखंदासीं त सोनो सेबतो आहे त माफ़ करे छॾियऊंसि, जीअं दुनिया में सोना अघा विझंदा आहिनि। असां तव्हांजे माल ऐं दौलत ते नज़र कोन रखंदासीं त मालदार आहे त रियात करींसि, जीअं दुनिया में रियात थींदी आहे। यादि रखो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त मुंहिंजो रब क़यामत जे ॾींहुं तव्हांखे जॾहिं पंहिंजे महशर जे मैदान में आणींदो, उन वक़्तु अल्लाह ताला जे ज़ात जो उसूल इहो हूंदो, इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। यादि रखो मुंहिंजे रब जी नज़र उन ॾींहुं तव्हांजे चेहरनि ऐं तव्हांजे मालनि ते न हूंदी। साईं कुर्बान मञा, बाक़ी छा ते नज़र हूंदी? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। अल्लाह जी नज़र तव्हांजे दिलनि ते हूंदी ऐं तव्हांजे अमलनि ते हूंदी। पोइ अल्लाह से हाणे फरमायो हिन आयत में, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून। इहो अहिड़ो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं माण्हूअ खे न के माल कमु ईंदो, न के औलाद कमु ईंदो। न के माल, न के औलाद। साईं छा कमु ईंदो? इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। फरमाई उहो माण्हू कामयाब थींदो, उन माण्हूअ खे दिलि उहा कमु ईंदी जेका दिलि सही सलामत हुजे, साफ़ सुथरी हुजे, पाक हुजे, सचाईअ सां भरियल हुजे, इख़लास मोहब्बत सां भरियल हुजे, मुंहिंजे ऐं मुंहिंजे महबूब जे हुक्मनि जे इताअत सां दिलि भरियल हुजे। इहा दिलि कमु ईंदसि, सची दिलि। दुनिया जे अंदरि इंसान जी जेका बि मेहनत थींदी आहे न, उहा पंहिंजे लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे माल खे हासिल करण में सॼी ज़िंदगी इन जे लाइ वक़ुफ़ कंदो आहे। शादी कंदो, पोइ चवंदो साईं औलाद नथो थिए, साल गुज़रिया आहिनि औलाद नथो थिए। साईं थिए थो पर बचे नथो। हाणे पंहिंजो पूरो ज़ोर इन ते लॻाईंदो त औलाद थिए। डॉक्टरनि वटि वेंदो, वॾनि वॾनि हकीमनि तबीबनि वटि वेंदो, आलमनि बुज़ुर्गनि वटि वेंदो, दुआऊं घुराईंदो, पछाड़ीअ भोपनि वटि, नुजूमिन वटि मजबूर थी वेंदो, तावीज़नि ऐं इन्हनि धागनि फीणनि जे चकर में लॻी वेंदो, औलाद थिए। पोइ केॾो बि ख़र्च थिएसि कंदो, इलाज कराईंदो, सभु कुझु कंदो। वरी औलाद थी वियो, जेकॾहिं अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियो, त हाणे उन औलाद खे सुधारण, संवारण, उन औलाद खे ख़ुशि रखण में ख़र्च कंदो। सॼी ज़िंदगी आहे। इंसान खे दुनिया जी ज़िंदगी में इहे ॿ शयूं महबूब हूंदियूं आहिनि, माल ऐं औलाद। औलाद खां, माल खां बि वधीक औलाद हूंदो आहे। हिकु पासे इंसान खे औलाद रखी ॾिजे, ॿिए पासे खां माल चइजेसि इन ॿिन्हिनि मां हिकिड़ी शइ तुंहिंजी ज़ाया कंदासीं, हिकिड़ी खण। छा ख़्याल आहे? माल खणंदो की न औलाद? चवंदो मां औलाद घोरी, मां माल घोरियो, मूंखे औलाद खपे। हीअं वरी करे वठंदासीं, माल घोरियो। अल्लाह जी पहिरियां इन्हनि शयुनि खे बयानु कयो आहे, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून। दुनिया में तूं माल खे छॾींदो ऐं मूं वटि त माल कमु कोन ईंदी, पर औलाद बि कमु न ईंदी। दिलि सचाई वारी आणींदे इहा कमु ईंदई। मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला असांजे मथां जेका नज़र रखी आहे उहा दिलि ते आहे। दिलि में छा अथसि? अमल कहिड़ा थो करे? पोइ इहा दिलि इंसान जी साफ़ सुथरी बि थींदी आहे, मेरी ऐं गंदी बि थींदी आहे। साफ़ सुथरी छा सां थींदी आहे? मेरी ऐं गंदी छा सां थींदी आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, दुनिया जे अंदरि कोई माण्हू गुनाह कंदो आहे त साफ़ दिलि जे मथां हिकिड़ो कारो तुबको नुक़्तो लॻंदो आहे। पोइ जे तौबा कंदो आहे त इहो नुक़्तो धोपी वेंदो आहे, वरी साफ़ थी वेंदी आहे। पर जे तौबा न कंदो आहे, गुनाह कंदो आहे, वरी ॿियो गुनाह कंदो आहे, वरी ॿियो तुबको कारो, वरी टियों गुनाह, टियों तुबको कारो, वरी चौथों गुनाह, चौथों तुबको कारो। ईअं त दिलि जे मथां कारा तुबका लॻंदा वेंदा आहिनि। पोइ इहा सॼी दिलि कारी थी वेंदी आहे। जॾहिं सॼी दिलि कारी थी वई, हाणे इहा अल्लाह तबारक व तआला जे तालीम खां, अल्लाह ताला जे तरफ़ रुजू करण खां, दीन इस्लाम जी ॻाल्हि सम्झण खां इहा दिलि महरूम थी वेंदी आहे।
अल्लाह ताला अहिड़ी दिल रखंदड़ माण्हुनि जो तासुर क़ुरान पाक में ॾिनो आहे त इहे मुनाफ़िक़ थींदा आहिनि, इहे काफ़िर हूंदा आहिनि जेके न सम्झंदा आहिनि असांजूं ॻाल्हियूं, जिन जूं दिलियूं ثم قست قلوبهم من بعد ذلك فهي كالحجارة أو أشد قسوة. एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह से फरमाया, इन्हनि जूं दिलियूं नथियूं जो दीन इस्लाम जी सम्झ हासिल कनि त पोइ इहे इन्हनि जूं दिलियूं सख़्त थी वियूं आहिनि, सख़्त बि अहिड़ियूं जहिड़ियूं पत्थर, ऐं अशद कसवा पत्थर खां बि वधीक सख़्त। इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि काफ़िरनि जे लाइ ॻाल्हाया आहिनि त इन्हनि जूं दिलियूं सख़्त आहिनि, नथा जो सम्झनि, इन जूं दिलियूं पत्थर वांगुरु, बल्कि पत्थर खां बि वधीक सख़्त। सच पच जॾहिं पत्थर जो लफ़्ज़ इंसान जे दिल सां मुशाबिह थियो तॾहिं थोरे तवजो जी ज़रूरत आहे। अल्लाह से ख़ुदि क़ुरान पाक में इन जी ॻाल्हि खे فهي كالحجارة أو أشد قسوة وإن من الحجارة لما يتفجر منه الأنهار وإن منها لما يشقق فيخرج منه الماء وإن منها لما يهبط من خشية الله وما الله بغافل عما تعملون. अल्लाह से ख़ुदि तारीफ़ कंदे फरमायो आहे त पत्थर खां बि सख़्त दिल जंहिंजी थींदी आहे उहा इंतिहाई गलीज़ नाकारा बेकार थी पवंदी आहे। पत्थर बि कम जो आहे, पत्थर बि कम जो आहे। पत्थर खे लछ थी लॻे मूसा अलैहिस्सलाम जी त चीरजी थो पवे, पाणी थो फुटाए ॾे। इंसान जी दिल एतिरो बि नथी थिए जो ॻोढ़ो ॻाढ़े। वरी अल्लाह ने फरमायो इहो पत्थर कम जो आहे, इन पत्थर खे ख़ुदा जो ख़ौफ़ जॾहिं लॻंदो आहे त रोई पवंदो आहे पत्थर। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो, जबल जे भरिसां वञे थो, जबल मां रोअण जो आवाज़ पे आयो, जबल खे लठ हणी करे चई छो थो रोई, छो थो रोई? अल्लाह जो पैगंबर हो न, लठ हणी करे चईंसि छो थो रोई? चईंसि क़िबला जंहिं ॾींहं खां अल्लाह ताला जो इहो ऐलान थियो आहे न त जहन्नम जी बाहि मूं भड़काई आहे माण्हुनि ऐं पत्थरनि सां, उन ॾींहं खां मां रोवां थो त अलाए उहे पत्थर मुंहिंजा न हूंदा जिन पत्थरनि सां जहन्नम जी बाहि भड़कंदी, उन ॾींहं खां मां रोवां थो। पत्थर बि ख़ुदा जे ख़ौफ़ खां रोए थो, पत्थर बि चीरजी इंसान जे फ़ाइदे जे लाइ पाणी कढे थो। इहे पत्थर ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे किरी पवनि था, भुरी पवनि था। इंसान जी दिलि एतिरी बि नथी थिए। अल्लाह जी तॾहिं फरमायो यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मूं वटि बंदा दिल सची खणी ईंदे त कमाईंदे, न माल कम ईंदई न औलाद कम ईंदई, कुझु बि कम न ईंदई, दिल सचाई वारी आणींदे पोइ कमाईंदे, पोइ जन्नत मिलंदई। इहा दिल गुनाहनि जे करे मेरी थी वेंदी आहे, मेरी थी वई सफ़ा, पोइ सम्झ दीन इस्लाम जी हासिल न करे सघंदी, महरूम रहंदो। पर दिल जिन अछी कई, उजरी कई, कमाए विया उहे माण्हू। इब्राहिम अलैहिस्सलाम जे अल्लाह तबारक व तआला हिकु भेरे वही मोकिली, मुंहिंजा इब्राहिम नबी दिल खे बि कॾहिं कॾहिं धोअंदो कर। इब्राहिम अलैहिस्सलाम हैरान थी करे सिखण ख़ातिर सवाल कयो, मुंहिंजा रब दिल खे कीअं धोआं, एॾे पाणी त नथो पहुचाए सघां जो हिनखे धोआं। अल्लाह ताला फरमायसि इब्राहिम नबी मुंहिंजा खलीलुल्लाह, मुंहिंजा दोस्त, इनखे पाणीअ सां धोअण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे ख़ौफ़ जे करे दिल मां अख मां हिकिड़ो ॻोढ़ो वहाईंदे न, मुंहिंजे ख़ौफ़ जे करे दिल में जेको अहसास पैदा थींदी, डप पैदा थींदी, जन्नत जहन्नम जो मंज़र जॾहिं दिल में रखंदे दिल तुंहिंजी उभरंदी, दिल तुंहिंजी ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे धड़कंदी। पोइ उन वक़्तु जॾहिं मुंहिंजो ख़ौफ़ ग़ालिब थींदो तुंहिंजे मथां न, मुंहिंजे ख़ौफ़ ऐं ख़शियत जे करे तुंहिंजे अख मां जेको पाणीअ जो कतरो किरंदो, इहो ॻोढ़ो तुंहिंजे दामन ते किरंदो, पर इन ॻोढ़े सां तुंहिंजी दिल खे धोई छॾींदुसि। इन दिल खे मां अख जे ॻोढ़नि सां धोअंदो आहियां। हाणे असां थोरो जाइज़ो वठंदासीं, ही अल्फाज़ त अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि जे लाइ ॻाल्हाया हा त दिलियूं सख़्तु आहिनि। थोरो जाइज़ो वठंदासीं त असांजूं दिलियूं नरम आहिनि। असां क़ुरान पाक जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, असांजूं दिलियूं नरम थियनि थियूं, असांजे अखियुनि मां ॻोढ़ो वहे थो। असां इंसानियत जे लाइ दिलनि खे सही सलामत रखियो आहे। असांजूं दिलियूं नफ़रत खां, अदावत खां, गुनाह खां, कूड़ खां, गिला ग़ीबत खां पाक आहिनि न। जॾहिं जाइज़ो वरितोसीं, थोरी भेटा ॾिनीसीं त क़ुरान पाक जेके दिलियूं काफ़िरनि जूं बयान फरमायूं आहिनि, अल्लाहु अकबर, असां मुस्लमाननि जूं दिलियूं उन्हनि जहिड़ियूं ॾिठियूं। त पोइ इते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, उहे माण्हू हिन दुनिया जे ज़िंदगीअ में कीअं कंदा जेके हुजनि बि मुस्लमान, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे आॾो हाज़िर थियनि ऐं उन्हनि जूं दिलियूं अहिड़ियूं मेरियूं गंदियूं हुजनि जो काफ़िरनि खां बि वधीक सख़्तु ऐं बुरियूं।
जो उन वक़्तु काफ़िर उन्हनि मुस्लमाननि खे ॾिसी करे चवनि तव्हां त दुनिया में मुस्लमान हुयव न, तव्हां त चवंदा आहियो त नबी असांजो सचो, जन्नत जहन्नम अल्लाह तबारक व तआला जी सची, पर अल्लाह ताला जन्नत असांखे ॾींदो नबीअ जे ज़रिए, नबीअ जे सदके, क़ुरान जे सदके, नमाज़ जे सदके। तव्हां वटि अमल हुया न, पोइ तव्हां असां सां गॾु जहन्नम पिया हलो छो? उन वक़्तु उहो इंसान कहिड़ो कंधु खणी करे उनखे जवाबु ॾींदो? हुजे बि मुस्लमान ऐं काफ़िरनि सां गॾु जहन्नम में वञे, इहो इंतिहाई इंसान जे लाइ, जंहिंजी दिलि ज़िंदा आहे न, इन ज़िंदा दिलि रखंदड़ माण्हूअ जे लाइ इहो सवाल इंतिहाई ॻरो आहे। असांखे पंहिंजूं दिलियूं संवारणियूं आहिनि, असांखे पंहिंजी दिलि जी सफ़ाई करणी आहे। दिलि जी सफ़ाई कीअं थींदी आहे? अल्लाह ताला जे ज़िक्र सां, अल्लाह ताला जे क़ुरान पढ़ण सां, अल्लाह ताला जे आॾो सजदे में वञी करे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ख़ुदा जे आॾो माफ़ी वठण सां, ॻोड़े ॻाल्हि सां दिलियूं साफ़ थींदियूं आहिनि। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं माण्हूअ जी दिलि गुनाहनि जे करे, जंहिं माण्हूअ जी दिलि नफ़रत जे करे, जंहिं माण्हूअ जी दिलि दुनिया जे अदावत जे करे गुबार ऐं गंद आलूदगी सां भरिजी वञे न, दुनिया जे कंहिं बि माण्हू वटि उन दिलि जे धोअण जो इलाज कोन्हे। उन जो इलाज हिकु ई आहे, अल्लाह जे दर ते सजदो करे रोई पए, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ख़ुदा तबारक व तआला जे ज़ात जे आॾो माफ़ी वठे। मुंहिंजा रब, सॼी दुनिया खां त मां लिकियल हुअसि, पर तोखां लिकी नथो सघां। दुनिया जे कंहिं बि माण्हूअ खे मुंहिंजे दिलि ताईं पहुच हासिल कोन्हे जो मुंहिंजे दिलि जे दर्दनि ऐं सूरनि खे सम्झी सघनि। मुंहिंजा रब, तोखां लिकियल कोन्हे, तोखां सवाइ कोई रस्तो कोन्हे, कोई दर कोन्हे। ख़ुदा जे दर ते रोई पए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दिलि जो गुबार लही वेंदुसि, हलकड़ो थी पवंदो। सच पच हिन रमज़ान मुबारक जे महीने में त अल्लाह ताला जी रहमत हिकिड़ो बाननि खे पैकेज ॾिनो आहे, इंतज़ार कयो आहे, माण्हुनि खे सफ़ा सहूलियत करे ॾिनी आहे। शैतान खे ज़ंजीरनि में जकड़े वियो आहे। जन्नत जा दरवाजा खोलाया विया आहिनि, जहन्नम जा दरवाजा बंदि कराया विया आहिनि। ज़मीन में रहंदड़ जीतावड़नि खे मच्छियूं, कीलियूं, माकोड़ा, वण टण, जितां रोज़ात माण्हू घुमे थो, इहे सभु उन जे लाइ दुआ था घुरनि बख़्शिश जी। एॾो मौक़ो ॾिनो आहे अल्लाह तबारक व तआला। पर पोइ बि जेकर इंसान अल्लाह ताला जे दर ते न अचे, पोइ बि इंसान अल्लाह ताला जे तरफ़ सुरी न अचे, अल्लाह ताला जो सचो बानो न थिए, पोइ बि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी न घुरे, पोइ बि ख़ुदा जो बानो पंहिंजे रब जे पंहिंजनि बाननि में पंहिंजो नालो शुमार कराइण जे लाइ ख़ुदा जे आॾो मिंथ इलाज न करे, त पोइ अल्लाह ताला खे हुनजे मथां कावड़ ईंदी आहे न ईंदी? असां दुनिया में जेकॾहिं पंहिंजे औलाद खे मौक़ो ॾियूं, पंहिंजे कंहिं पाड़ोसी जे कंहिं माइट खे मौक़ो ॾियूं, अबा तोखे 6 महीननि जो अरसो ॾिनुमि, ही 5 लख रुपया ॾिनुमि, जेको वणे धंधो वञी कारोबार कर, जेको वणे कर, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेको तोखे सवलो लॻे, जेको तोखे आसान लॻे। मां तुंहिंजो हर तरह सां ताउन कंदुसि, तोसां जेको विढ़ंदो उन सां विढ़ंदुमि, तुंहिंजे रस्ते में जेका रुकावट बणिजंदी उनखे ख़तमु कंदुसि, हर तरह सां तुंहिंजो मदद ऐं ताउन कंदुसि, पर तूं मूंखे चमकी ॾेखार। वक़्तु बि ॾिनो मां, पैसा बि ॾिना मां, हर तरह जी रुकावट भी खत्म कई। जवान आ, अकुलमंद आ, सियाणो आ, समझदार आ, मुर्सी कर, चमकी ॾेखार, धंधो कर, कारोबार कर, मुर्सी कर, कमाए ॾेखार। पर हिकु दफ़ो न, अहिड़ो मौक़ो, 2 दफ़ा, 3 दफ़ा, के 70 साल जिंदगी अथसि, ज़िंदगीअ में 70 दफ़ा अहिड़ा मौक़ा ॾियूंसि, पोइ बि जेकर उहो नाकाम वञे, उन माण्हू जे बारे में तव्हां असांजी दिलि फ़ैसिलो छा कंदी? माफ़ीअ जो, महिरबानीअ जो, वठंदे जूता हणंदासीं, ॿीहर हुन ते तरस कोन ईंदो। भले रोए रड़े न, मूंखे हिकु दफ़ो, हाणे हिकु दफ़ो मोहलत ॾियो, मां कारोबार कयां, बाबा हिकु दफ़ो, अम्मा हिकु दफ़ो, हिकिड़ो दफ़ो, छा ॻाल्हि आहे, मञीदासीं? अरे हिकु दफ़ो न, 100 दफ़ा तोखे आज़मायो आहे, पोइ बि तूं नाकाम थियो आहे, तो में उमेद ई कान्हे का तूं कमाईंदे। ईअं अल्लाह तबारक व तआला असांखे हर साल रमज़ान जो महीनो ॾेई करे मौक़ो ॾींदो आहे, बंदा कमाए ॾेखार, लेकिन कमाए, दिल खे धोई ॾेखार, माफ़ी वठी ॾेखार, इस्तिग़फ़ार करे ॾेखार,
अच पंहिंजो नालो नेकनि ऐं सालियनि में, बुजुर्गनि में, वलीयनि में पंहिंजे बख़्शिश, मुंहिंजे बख़्शिश, जिन जे लाइ मां बख़्शिश आम कई आहे, जिन खे बख़्शियो आहे, मुंहिंजे प्यारनि पाननि में नाला लिखजनि था। अच तूं बि लिखरा, पोइ बि असां न लिखाए सघूं था। ख़ुदा तबारक व तआला असांखे छा ख्याल आहे, असां वारे ई अकुल जे एतबार सां करे फ़ैसिलो करे त ॾेखारे सघे थो न। अल्लाह तबारक व तआला वरी बि हिकिड़ो मौक़ो ॾींदो आहे, मन मुंहिंजो बानो मुंहिंजे दर ते सुरी अचे। असां गाफ़िल आहियूं। अल्लाह तबारक व तआला फरमाए छॾियो चिटनि लफ़्ज़नि में, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह से फरमाए तो दिल सच्ची मोट खणी ईंदे त कमाईंदे। तुम्हारी दिल जेकॾहिं दागदार हूंदी मूंखे कान खपे। साईं या दिल छा सां दागजंदी आहे, इन दिल ते चिट्टो छा सां थींदो आहे? फरमाई कूड़ सां, गिला सां, चोरीअ सां, ज़िना सां, अक्सर करे हराम जो माल खाइण सां, व्याज वठण सां, माण्हुनि जे मिल्कियतुनि खे फॿाइण सां, यतीमन अबोजन ज़ईफ़न कमज़ोरनि जो माल हड़प करण सां, इहे दिलियूं तव्हांजूं दागदार थींदियूं आहिनि। फरमाई मूंखे दागदार दिल न खपे। छा ख्याल आहे, असां जेकॾहिं कंहिं फ्रूट वारे वटि वञूं, हुन खां फ्रूट घुरऊं, दागी सूफ़ जेकॾहिं असांखे ॾे, वठंदासीं? भाई पैसा थो भरियां, दाग वारो दागी छो खणा यार? टमाटो दागी खणंदासीं सब्जीअ वारे वटां, पटाटो खणंदासीं, फ्रूट जो कोई बि हिकिड़ो दाणो दागी खणंदासीं? न भाई, पैसा थो भरियां, दागी छो खणा? अल्लाह तबारक व तआला बि तव्हां असां सां मुखातब थियो आहे। क़ुरान पाक जूं इहे आयतूं असां सां ॻाल्हाइनि थियूं त ज़िंदगीअ जा 70 साल, 60 साल, 50 साल, 40 साल, 30 साल, कंहिंखे केतिरा त कंहिंखे केतिरा भेरा अल्लाह ताला मौक़ो ॾिनो आहे। पोइ बि दिलि जेकॾहिं चोरीअ सां, गिला सां, ज़िना सां, शराब सां, ग़ीबत सां, नफ़रत सां, अदावत सां दागी करे खणी ईंदो, अल्लाह तबारक व तआला उछलाए ॾींदुसि जीअं तव्हां असां फ्रूट वारे खे फ्रूट उछलाए ॾींदा आहियूं। पैसा तो भरियां, दागी छो खणा? अल्लाह ताला फरमाईंदुसि हेतिरा भेरा तोखे मौक़ो ॾिनो हो, दागी दिलि तुंहिंजी मूंखे नथी खपे, साफ़ खणी आ। हाणे असां पंहिंजे दिलनि ते गहरी नज़र रखूं, असांजी दिलि जे अंदरि छा आहे? सच पच ही ॾुख जो मक़ाम आहे। ही क़ुरान पाक तव्हां असांजे दिलनि खे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस तव्हां असांजे दिलनि खे पॉलिश पई करे। पॉलिश ये रुगो बयान न आहिनि, ये रुगो ॻाल्हियूं न आहिनि, असांजे दिलनि जो पॉलिश आहे। पॉलिश असांजो कपिड़ो मेरो थींदो आहे न, इन जो पॉलिश थींदो आहे। बुर्श हणंदा आहियूंसि, सरफ में धोईंदा आहियूंसि, मशीन विझंदा आहियूंसि, अञा न धोपंदो आहे। उन्हनि वॾनि वीचारनि खां पुछो, रिन न इन्हनि खे कीअं सोचनि सां सटे करे चङी तरह कुटका ॾेई करे उन कपिड़े खे धोइबो, अञा न त वरी बुर्श सां मेटे करे मशीन में विझी करे चङी तरह धोबा था ॾिबा आहिनि, उबता सुबता। इहो कपिड़ो पोइ धोपंदो आहे। जुती मेरी थींदी आहे, पुछी अचो हुन खां मोचीअ खां त कीअं हुन मेरीअ जुतीअ खे कीअं साफ़ कंदो आहे। पहिरियां पाणीअ सां पोचो हणंदुसि, पोइ वरी हुनखे हल्को फुल्को बुर्श हणंदो, पोइ हुनखे चमक हणंदो। क़ुरान ऐं हदीस तव्हां असांजे मेरनि दिलनि खे ईअं चमकाए करे पॉलिश करे साफ़ थो करे। असांजे दिलनि जी पॉलिश ईअं थींदी आहे क़ुरान पढ़ण सां, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो बयान ॿुधण सां, अल्लाह जा सजदे करण सां, इस्तिग़फार करण सां, तौबा करण सां। जिन माण्हुनि जूं दिलियूं ज़िंदा आहिनि न, उहे सच पच ज़िंदा दिल वारो माण्हू जेको दुनिया जे अंदरि कमाल ॾेखारींदो आहे न, उन्हनि जे ॻाल्हियुनि खे तव्हां असां सम्झी ऐं पहुची बि न सघंदासीं। असांजूं दिलियूं मुर्दा आहिनि। तॾहिं त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो शख़्स आयो, चवण लॻो त साईं असांजे दिलनि खे अलाए छा थी वियो आहे। असां ईंदा आहियूं, तव्हांजे दर्स में वेहंदा आहियूं, तव्हांजी ज़िक्र जी मजलिस हूंदी आहे, वेहंदा आहियूं, तव्हांजी नसीहत ॿुधंदा आहियूं, पर असांजे दिलनि ते असर ई नथो थिए। असांजूं दिलियूं सुतल आहिनि, अलाए छा दिलियूं असांजूं सुतल आहिनि, अलाए छा जागनि ई कोन थियूं, नसीहत असर ई कोन थी करे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त भाई दिलियूं सुतल न आहिनि, दिलियूं सुतल न आहिनि। सुतल माण्हूअ खे धूण ॾिबो आहे त जागंदो आहे। केॾी बि निंड गहरी हुजेसि, लाउड हलंदो, आज़ान ईंदी, शोर कयोसि जागी पवंदो, भरिसां वेही करे शोर कयोसि जागी पवंदो, मोबाइल संदसि ते कॉल वॼायोसि, रिंग वॼायोसि जागी पवंदो, न त उते धूणा ॾियोसि जागी पवंदो। इहे सभु शयूं अल्लाह ताला क़ुरान पाक जे ज़रिए कयूं आहिनि। आज़ान बि ॾिनी आहे, ऐलान बि ॿुधायो आहे, क़ुरान हदीस वारी रिंगटोन बि ॾिनी आहे, हदीस जी बि ॾिनी आहे, जन्नत जहन्नम वारा दड़का ऐं कड़क ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, धूणा बि ॾिना आहिनि असांखे। पोइ बि असांजी दिलि नथी जागे त पोइ सम्झो त इहा दिलि सुतल न आई, दिलि मुर्दा आहे।
मुर्दो माण्हू कोन उथंदो आहे, मुर्दो माण्हू कोन उथंदो आहे धोणण सां ॻाल्हाइण सां। ज़िंदा माण्हू केॾी बि गहरी निंड हुजेसि ज़रूर उथंदो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि हुनखे जवाब में चयो, भाई असांजूं दिलियूं सुतल न आहिनि, असांजूं दिलियूं मुर्दा आहिनि, मुर्दा। मुर्दा दिलनि खे कीअं जाॻाइबो आहे? अल्लाह ताला जे आॾो पंहिंजे ज़िंदगीअ भर गुनाहनि खे यादि करे ख़ुदा जे आॾो तौबा करण सां, रोअण सां इहे दिलियूं ज़िंदा थींदियूं। इन्हनि दिलनि खे ज़िंदा करण जी ज़रूरत आहे, इन्हनि दिलनि खे जाॻाइण जी ज़रूरत आहे, इन्हनि जे मेरा खे साफ़ करे पॉलिश करण जी ज़रूरत आहे। दुनिया में अहिड़ा अहिड़ा सालिह बाना गुज़रिया आहिनि जेके सचपच हिननि अखियुनि खां त वीचारा नूर खां महरूम आहे, नाबीना आहे, पर उहे पंहिंजे दिलि सां जो ज़िंदा आहे त दुनिया जे सॼनि जो इलाज कंदा। पुराणे ज़माने में हिकिड़ो हकीम अंसारी गुज़रियो आहे, बिल्कुलु नाबीनो, बिल्कुलु नाबीनो, धपो बि कोन पवंदो हुअसि वीचारे खे। रोशनी कंहिं कंहिं नाबीन माण्हूअ खे थोरी रोशनी जो धपो पवंदो आहे, हुनखे कुझु बि धपो बि न पवंदो हो, बिल्कुलु नूरानी त कान हुई। हकीम हो, माण्हुनि जो इलाज कंदो। माण्हू जॾहिं हुनजे क्लिनिक में टपी आयो, अधु हुनखे सम्झी वेंदो, अधु पेरनि जे घिसकाट ऐं घुमण मां। जॾहिं हुनजे नफ़्ज़ ते हथ रखियईं, नाबीन त हो न, हथ रुगो ईअं रखियईंसि नफ़्ज़ ते, अचईंसि सॼो मर्ज़ ॿुधाईंदुसि तुंहिंजो ई मर्ज़ आहे, भले न ॻाल्हायसि, हुनजो इलाज ॿुधाईंदुसि। जेको खादम हूंदो हुउसि, दवा कुटण फटण वारो, घोटण वारो, हुनखे ॾसींदो, हुनखे हीअ दवा हेतिरे मिक़दार में, हीअ दवा हेतिरे मिक़दार में ॾेसि, पुड़ियूं ठाहे ॾेसि, रोज़ हिकिड़ी हिकिड़ी खाए, ॾसेसि वञी। एॾो इलाज कंदो। कॾहिं कॾहिं उन वटि अहिड़ा माण्हू बि ईंदा हुआ जेके मरीज़ कोन हूंदा हुआ, पर माण्हुनि सां ज़ुल्म करे करे दिलियूं उन्हनि जूं सख़्त थी वियूं, पंहिंजनि सां मिटनि ॿाटनि सां फिटाए फिटाए उन्हनि जूं दिलियूं पथर थी वियूं। नवूसत ऐं गुनाह जे ज़िंदगीअ में आलम में गुज़रंदे गुज़रंदे दिलि जो सुकून फिटी वियो। पोइ न पियो सम्झ में अचे त हाणे कजे छा? इस्तिग़फ़ार कजे, तस्बीह कजे, निमाज़ पढ़जे, दवा कजे, को इलाज कजे, छा कजे? उनखे सम्झ में न पियो अचे। जॾहिं उन बुज़ुर्ग हकीम वटि, नाबीने वटि वियो त मूंखे बेचैनी अहिड़ी आहे, मां सम्झी नथो सघां त मां कयां छा? उन जी लफ़्ज़ ॾिठी, चईंसि तुंहिंजो इलाज हिन ॻाल्हि में आहे, जे इस्लामी हुकूमत हुजे हा त तोखे ॾोहनि जी हिक हिक ॾोह जी सज़ा लॻे हा त तुंहिंजो बोझ लहे हा। एॾा ॾोह कया आहिनि तो, पर हाणे उहो दौर त कोन्हे इस्लामी जो तोखे सज़ाऊं हणे कोई काज़ी अहिड़ो सचो। हीअं था कयूं, राति जो जागी करे पंहिंजे रब जे आॾो हिक हिक ॾोह खे यादि करे पोइ रब खां माफ़ी वठ, रो ख़ुदा जे आॾो, रोई पा, जेसीं ताईं तुंहिंजी दिलि मुतमइन न थिए तेसीं ताईं रोअंदो रहेसि। हुन ईअं कयो, हुनखे वठणो जो हुयो इलाज, हुन ईअं कयो, हिक हिक ॾोह खे यादि करे वरी रोए, वरी ॿिए ॾोह खे यादि करे वरी रोए, वरी टियों ॾोह यादि करे वरी रोए, ॾोहनि खे यादि कंदो वियो, रोअंदो वियो। दिलि जो गुबार हल्को थियुसि। सुबुह थियो, उन हकीम साहब खे ॿुधाइण वञे पियो त यार तुंहिंजा थोरा तो मूंखे ॾस ॾिनो। हकीम साहब सां मिलियो ई कोन, उहो दरवाज़ो अञा टपियो ई मस त चईंसि ख़ुशि थी वई न? अरे बाबा तूं नाबीनो तो मूंखे ॾिठो ई कोन, कीअं चई त फलाणा तूं ख़ुशि थी वई न? चई अल्लाह तबारक व तआला एतिरी सम्झ ॾिनी आहे दिली तौर ते जो मूं वटि जेको हीअं मुंहिंजे हिन क्लिनिक जे दड़ीअ में टपी आयो त हुनखे सम्झी सघां थो। हिननि अखियुनि खां नाबीना माण्हू दिलि जा सचा त उनखे एॾी अल्लाह ताला साञा ॾिनी। तव्हां असां अखियुनि वारा आहियूं, ज़िंदा माण्हू आहियूं, सभु कुझु सलामत रखूं था, पोइ बि दुनिया जे अंदरि क़ुर हदीस जे ॻाल्हियुनि जो असरु कोन्हे। छा त हाल हूंदो तव्हां असांजो? इहे माण्हू दुनिया जे अंदरि जेके दिलि सलामत रखनि था, जिनजी दिलि सची आहे, दुनिया जे हिननि गुनाहनि ख़राबात खां पाक आहे, उन्हनि दिलनि जे अंदरि एॾी वॾी अल्लाह तबारक व तआला साञा ऐं सम्झ रखी आहे, एॾी वॾी अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि में अकुलमंदी रखी आहे। तव्हां असां किथे पहुता आहियूं? ज़रे बराबरि ख़बर कोन्हे असां सां गॾु जेको माण्हू वेठल आहे, जिन सां धंधा कारोबार पिया कयूं, जिन सां गॾु खाऊं पियूं पिया, काई ख़बर न आहे इहो माण्हू मूंसां गॾु त आहे, पर सुभाणे हली करे मूंसां सचाई कंदो, वफ़ा कंदो, धोखो ॾींदो, छा कंदो, काई ख़बर कान्हे। छो त असां सभु दुगनी पॉलिसीअ ते रही हिरी विया आहियूं। ॾिठी पॉलिसी, सुबुह जो हिकिड़ी, शाम जो बि, हिकिड़े जे साम्हूं बि, पर पुठ बि, पंहिंजे सां बि, धारे सां बि, अल्लाह ताला जे ज़ात सां बि ईअं आहियूं। निमाज़ रोज़े वारे वक़्त में नेक ऐं सालिह हूंदासीं, कनाई वारे टाइम ते असांजो मक़ाम ॿियो आहे।
इन्हनि कैफ़ियतुनि सां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बाख़बर कयो आहे। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन गैर बईद। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया, मूं वटि दिलि साफ़ खणी ईंदे त कमाईंदे, दिलि दागी खणी आए त कमु न हलंदी। असांखे पंहिंजी दिलि इन्हनि गुनाहनि वारे दागनि खां धोई करे साफ़ करणी आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे इहा तौफ़ीक़ नसीब फरमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अल्लाह पाक तव्हां असांखे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।